बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेहरबानी बा माशूक तमाम की सुठी रवायत है। दोस्तान अदबी शाख थाने बुला खान जो कोई ताज़ती मेड़ा को एक अहम बरक अदीब शख्सियतन के नाले सां जो ठाहियो आहे। उन जी सभिनी दोस्तनि खे जस ॾींदुसि। तमामु ई सुठियूं रवायतूं आहिनि असांजे दोस्तान में। असांजी अदबी शाख जी बि तमामु सुठी रवायत आहे। साईं दुर मोहम्मद हिकिड़ो तमामु सुठो सादी तबियत माण्हू, सुलक्षणो अदीब ऐं दानिशवर माण्हू हो ऐं महिमान नवाज़ माण्हू हो। मूंखे यादि आहे हिकु चकर पंहिंजे बाबा साईं सां हुनजे ओताक ते वियो हुउसि त हुन तमामु असांखे ॾाढी इज़त ॾिनी ऐं रिस्पेक्ट ॾिनी। तमामु हिकिड़ो सुठो माण्हू हो, अदीब, ऐं उनजो ख़ाल यकीनन ॼाणे उहो कॾहिं बि भरिजी कोन सघंदो। साईं रसूल बख़्श दर्स जेको छटे ऐं झंपीर साईं सां दोस्तान सां ई वास्तो रखंदो हो, उहो उनजी शख़्सियत तमामु सुठी हुई। उहो तमामु सुठो हो ऐं अदीब हो, दानिशवर हो, उस्ताद हो ऐं नौकिरीअ जो ड्यूटीअ जो पाबंद ऐं तमामु महिमान नवाज़ हो। कंहिं बि माण्हूअ खे ईअं ख़ाली कोन छॾींदो हो ऐं उनजे तमामु इल्मु वसी हो। ऐं उन ॿिन्ही बरक अदीबनि जे हवाले सां इहो ई चवंदुसि त अलाह उन्हनि खे जन्नत नसीब करे ऐं उन्हनि जा दर्जा बुलंद करे।